समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाणो। अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे जो ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पारां ही तकरीब रखी वई आहे जंहिंमें असांजा सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान साईं शाइर अदीब दोस्त वेठा आहिनि। इंसानी हक़ साईं हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे जंहिं लाइ जेका बि तव्हां महिनत कयो था उहा इंसान ज़ात जी ख़िदमत आहे ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत हिकु तमामु वॾो अज़ीम मर्तबो हासिल करणु आहे। जॾहिं असां सहाफ़त शुरू कई हुई अॼु खां 30 साल अॻु, उन वक़्तु इंसानी हक़नि जो को नालो निशान न हूंदो हुयो। उन वक़्तु मुख़्तलिफ़ थाणनि ते उहो राधण थाणो हुजे, थड़ी मोहबत थाणो हुजे, शाह पंजो थाणो हुजे, नवगोठ थाणो हुजे, उते इंतिहाई इंसानी हक़नि जी तज़लील कई वेंदी हुई। जिते किला बि खुतल हूंदा हुया, जिते सच पत्रू बि रखियल हूंदा हुया ऐं जेको बि माण्हू वेंदो हुयो त उन जो तशद्दुद करे इस्तक़बाल कयो वेंदो हो। अॼु अल्लाह ताला जी महिरबानी सां उहा हालत आहे त अॼु न कंहिं थाणे ते किलो आहे, न कंहिं थाणे ते सच पत्रो आहे, न कंहिं इंसान खे तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। इहा सभु सियासी समाजी सहाफ़ियुनि जी हिकु जीत आहे, फतेह आहे। अॼु कंहिंखे जुरत नथी थिए त उहो इंसानी हक़नि जी लताड़ करे, के इंसान खे ईज़ाए, के इंसानी हक़नि जी भञकड़ी कई वञे। इहा तव्हां ऐं हिन तंज़ीमुनि, हिन इंसानी हक़नि जे लाइ जिदोजहद कंदड़ तंज़ीमुनि जी फतेह ऐं कामयाबी आहे। असां अॻिते बि उमेद कयूं था त जिथे बि इंसानी हक़नि जी लताड़ थिए उते तव्हां जहिड़ा दोस्त अॻियां हूंदा ऐं कंहिंखे इहा जुरत न थींदी त इंसानी हक़नि जी लताड़ करे। महिरबानी।